जय झूलेलाल। ॾियारीअ जूं ऐं गुरु नानक जयंतीअ जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। असांजे चैनल में तव्हांजो स्वागत आहे। राष्ट्रीय सिंधी मंच समाज खे हिक माला में करण हेतु पंहिंजे उद्देश्य ऐं लक्ष्य जी ओर तेज़ीअ सां वधे अथो, जंहिंजा अध्यक्ष रोशनलाल उतवानी जन पंहिंजी पूरी टीम सां गॾु महिनत करे सिंधी समाज जे माण्हुनि खे हिकु करण में प्रयासरत आहिनि ऐं पंहिंजी लोकतांत्रिक प्रक्रिया ऐं अलॻि वीचारधारा जी वजह सां पंहिंजी अलॻि पहचान ठाहिनि अथा, जंहिंजे अंतर्गत प्रथम मनोरंजन कार्यक्रम दिवाली मिलन समारोह जो आयोजन 22 नवंबर 2020 ॾींहुं आर्तवार जो शाम 5 खां 8 वॻे ताईं ऑनलाइन प्रायोजित कयो वियो। हिन प्रोग्राम जो संयोजन राष्ट्रीय सिंधी मंच जी समस्त मातृशक्तियुनि ऐं छत्तीसगढ़ जी साक्षी कटवानीअ द्वारा कयो वियो, जंहिंमें सर्वप्रथम झूलेलाल जी आरती दल्ली राजरा जे नन्हे बालक हिमांशु साहनी द्वारा ढोलक वॼाईंदे हुए ऐं हिमांशी सैनी द्वारा आरती कंदे हुए संपन्न कई वई। तंहिंखां पोइ राष्ट्रीय हिंदी मंच जो परिचय श्रीमती साक्षी खटवानीअ द्वारा ॾिनो वियो। आशीर्वाद वचननि जे रूप में अरोमा थेरेपिस्ट सपना राजकुमार मेमोरियल सेंटर ऐं ब्यूटी कॉन्टेस्ट इंस्पिरेशन अवॉर्डेड डॉक्टर सपना कुकरेजा द्वारा प्रेरणादायक ऐं प्रोत्साहित ज्ञान ॾिनो वियो। रायपुर जे दिनेश जन द्वारा दर्शकनि खे संगीत में मधुर कयो वियो। नन्ही कलाकार खुशी कुकरेजा द्वारा सुंदर प्रस्तुति ॾिनी वई। सुप्रसिद्ध कवि नारी लछवानीअ द्वारा हृदय खे छुअण वारी कविताउनि जो पठन कयो वियो। मंच जे सदस्यनि द्वारा दिवाली मनाई वई यादगार पलनि जे वीडियो खे बि प्रोग्राम में शेयर कयो वियो। चंचल माधवानी ऐं उन्हनि जे ग्रुप द्वारा हिकु हास्य नाटिका पेश कई वई। रायपुर जी हिकु गृहिणी पूर्वी हंसानी द्वारा पंहिंजे मधुर स्वरनि में हाँ मैं सिंधी हूँ जो गीत ॻाए करे मंच खे हिकु नई ऊर्जा सां भरे छॾियनि। भोपाल जी सुप्रसिद्ध कवियत्री द्रौपदी चंद्रानीअ बि पंहिंजे मधुर गीतनि सां दर्शकनि जो मन मोहे वरितो। बिलासपुर जी कंचन जयसवानीअ द्वारा 2 ॿारनि जी प्रस्तुति ॾिनी वई ऐं विशाल द्वारा मौत तो आनी है नानी के ऊपर पंहिंजूं कविताऊं ऐं डॉली जयसवानीअ द्वारा सिंधी गीतनि ते योगा स्टेप करे ॾेखारिया विया। अंत में साक्षी खटवानीअ द्वारा अंताक्षरी प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें भोपाल जी विधि सलाहकार नरेश गांगुली सहित सीमा ज्ञानचंदानी द्रौपदी ऐं अन्य माण्हुनि उत्साह सां भाग वरितो। अध्यक्ष महोदय जे संबोधन सां गॾु कार्यक्रमनि जी कड़ी समाप्त थी। अध्यक्ष महोदय राष्ट्रीय सिंधी मंच जे उद्देश्य ऐं कार्यप्रणालीअ ते रोशनी विधी ऐं सभी दर्शकनि खे मंच जे महान उद्देश्यनि सां अवगत करायो। संपूर्ण कार्यक्रमनि जो सफल मंच संचालन धमतरी जी सुप्रसिद्ध हस्ती प्राप्ति वासानीअ द्वारा कयो वियो। अंत में वासुदेव गुलानी, लक्ष्मी चंद गुलवानी, कैलाश खेमानी, पहलाज सपना कुकरेजा, नरेश गांगुली, गोपाल खट्टर, गुरमुखदास वाधवा ऐं अन्य सम्माननीय सदस्यनि द्वारा प्रशंसा ऐं वाधायुनि जे रूप में फीडबैक प्राप्त कयो वियो। अमर गुरु बख्शाणी द्वारा विशेष वाधायूं संदेश मातृशक्तियुनि खे ॾिनो वियो ऐं मंच ते दर्शन कुकरेजा, गोपाल दास खट्टर, प्रकाश वाधवा ऐं अन्य अनेक सदस्यनि जी सम्माननीय उपस्थितीअ सां गौरवान्वित रहियो। मंच जा अध्यक्ष महोदय रोशनलाल उतवानी जन मातृशक्तिअ खे उन्हनि जी सफल प्रस्तुति हेतु हौसला अफ़ज़ाई कई ऐं वाधायूं ॾिननि। मंच जा संरक्षक सलाहकार आनंदराम मदनानीअ दर्शकनि ऐं कलाकारनि ऐं मातृशक्तियुनि जो कार्यक्रम खे सफल ठाहिण में मंच जी तरफ़ सां आभार प्रकट कयो। अने ख़ुशनुमा स्मृतियुनि सां गॾु कार्यक्रम जो समापन थियो। जय झूलेलाल।